रखण खां ख़बर ॾींदा हलूं। यूनियन कौंसल वालसाबाद बडो मां यूसी सेक्रेटरी मुनवर अली ओढो, मुख्तियारकार गड़ियासिन सफदर अली कलवड़ जी मिली भगत सां यूनियन कौंसल वालसाबाद बडो मां 12 लाख रुपयनि जी करप्शन कई वई आहे। ॻोठाणनि यूनियन कौंसल जे रहवासिन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त मुख्तियारकार गड़ियासिन सफदर अली कलवड़ मुनवर अली ओढो जी मिली भगत सां यूनियन कौंसल वालसाबाद मां 12 लाख रुपया कढिया विया आहिनि। हुननि मुतालबो कंदो चयो आहे त यूसी सेक्रेटरी मुनवर अली ओढो ऐं मुख्तियारकार गड़ियासिन सफदर अली कलवड़ ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे। कार्रवाई करे उनखे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। जेके हू करप्ट ऑफिसर आहिनि उन्हनि करप्ट ऑफिसरनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे। वधीक ॻोठाणा ॻाल्हाए रहिया अचो त ॾिसूं। या त असांजे ॻोठ बडो यूसी थियो आहे वालसाबाद, उन में जेके बि पैसा पिया सफ़ाई सुथरीअ लाइ असांजो हिकिड़ो मोकिलियो अथऊं सेक्रेटरी जेको आहे मुनवर उढो साहिबु। उन अहिड़ो कमु कयो आहे जेको आहे 12-14 लख कढाए सफ़ाईअ जे नाले कूड़ा बिल ठहिराए कूड़ो चेक बुक वठी हुन पंहिंजो पैसा पंहिंजे मनमानीअ सां कढायूं हलियो वियो आहे। हाणे असांजे रोडनि जी, असांजे गिटियुनि जी, असांजे हिन ॻोठ जी हालत ॾिसो। सफ़ाईअ वारा वीचारा 4 महीना तड़फंदा रहिया, उन्हनि खे पघार न मिली, आख़िर उहे हलिया। घणा पैसा कढिया? पैसा 12 लख था। हाणे कंहिंखां मुतालबो कंदव? कहिड़ो मुतालबो असां इहो ई था कयूं, आगा साहब खे रिक्वेस्ट था कयूं, डीसी साहब खे रिक्वेस्ट था कयूं, बस वारा जेकी बि आहे। साईं असांजो अर्ज़ु हे आहे यूसी बडे जी जेका फुरमार करे मुनवर अली उढो जेको सेक्रेटरी थी असां वटि चूंडिजी हेॾे मोकिलियो ऑफिसरनि, उहो हितां 12 लख रुपया कढी वियो आहे। इहा इहो आहे त जेको मुनवर उढो असांजे यूसी सेक्रेटरीअ मां 12 लख जो करप्शन करियो आहे। असां उहो मुतालबो था कयूं त उन खां पैसा वापसि कराया वञनि, जीअं ॻोठ तरक़ियाती कम में कमु अचनि।